शहदाद कोट में खबर आवाज़ शेयर कंदासीं। जलमक्सी लेवी साणी जद गोठ दड़ो में कार इल्ज़ाम में बिटो क़त्ल थियो है। लियाकत कोसो पंहिंजी धी ऐं ठुल वासी हाफ़िज़ क़ुरान मुख़्तियार मक्सी के क़त्ल कयो है। हाफ़िज़ क़ुरान मुख़्तियार मक्सी गोठ दड़ो में तरावी पढ़ाईंदो हो। अफ़सोसनाक ख़बर अवांखे शहदाद कोट खां ॾियूं। शहदाद कोट में बिटो क़त्ल कयो वियो आहे। झल मक्सी लिवीज़ थाणे जी हद ॻोठ दड़ो में कार इल्ज़ाम में बिटो क़त्ल कयो वियो आहे। लियाकत खोसो पंहिंजी धीउ ज़कू ऐं ठुल वासी हाफ़िज़ क़ुरान मुख़्तियार मक्सी खे क़त्ल कयो। हाफ़िज़ क़ुरान मुख़्तियार मक्सी ॻोठ दड़ो में तरावी पढ़ाईंदो हुयो। ये अफ़सोसनाक ख़बर अवांखे शहदाद कोट खां ॾियूं पिया। शहदाद कोट में बिटो क़त्ल कयो वियो आहे। झल मक्सी लिवीज़ थाणे जी हद ॻोठ दड़ो में कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। शहदाद कोट खां सदाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। सदाम, आगाह कजो, बिटो क़त्ल थियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो झलमक्सी लेवीज़ थाणे जी हद ॻोठ दड़ो में कारा इल्ज़ाम हेठि पेश आयो आहे, जिते जवाबदार लियाकत वलद रबनवाज़ खोसो पंहिंजी धीअ मसमात ज़को खे हाफ़िज़ क़ुरान मुख़्तियार वलद हादी बख्श मक्सी सां कारा इल्ज़ाम हेठि राइफल सां फायरिंग करे थॾे ते क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार क़त्ल करण बाद जेको आहे त फरार थियण में कामयाब थी वियो आहे। अहिड़ो इतला मिलण ते लेवीज़ फोर्स झलमक्सी मौक़े ते पहुची करे लाशनि खे RHC अस्पताल झलमक्सी आंदो वियो, जिते डॉक्टरनि पोस्टमार्टम करण लाइ खां पोइ लाश मालिकनि हवाले करे छॾिया आहिनि। हाफ़िज़ मुख़्तियार ठुल जेकंबा सिंध जो रवासी ॿुधायो। ठीक है सदा, मेहरबानी व तफ़सील ना। ठीक है सदा, मेहरबानी व तफ़सील ना।